अॼोकी कॉन्फ्रेंस हर लिहाज़ खां निहायत मुनफ़रद बि आहे ऐं निहायत उत्साहींदड़ बि आहे जो एतिरनि वॾनि शख़्सियतुनि जे बारे में यादूं ॻाल्हियूं परख अदी नूरदा शाह त ख़ासि तौर सुबुह कमाल करे छॾियो जेके तव्हां एतिरियूं यादूं ताकिया खोले छॾिया तव्हां। सिराज इंस्टीट्यूट ऑफ सोशल सिंध स्टडीज़ जंहिंजो मां पाण बि हिसो आहियां, बोर्ड मेंबर आहियां, उन जूं पेशकदमियूं हमेशह शानदार रहियूं ऐं नवां नवां मौज़ू नवां तकलीफ़ी पासा उन तसलसुल में अॼोकी इहा कॉन्फ्रेंस बि ॾाढी निहायत शानदार पेशकदमी आहे। मुंहिंजे हिसे में मुंहिंजी ज़िंदगीअ जी जेके चंद तमामु महबूब शख़्सियतूं उहा शख़्स हिसे में आई आहे। अदी गुडी, आपा खैरुनिसा जाफ़री, ये शैतान री साइमा वेठी आहे परियां। मां पंहिंजी ज़िंदगीअ में अॼु मां रस्ते में आयुसि पए त मूं रोमासा खे चयो त तूं देरि सां ॼाई तो दुनिया जी हिकिड़ी हसीन तरीन शख़्सियत इंसान खे ॾिसण खां महरूम रहिजी। आपा खैर, मुंहिंजी ख़ुशबख़्ती जो लिखियो आहे आपा खैरू ते सिंधी अदब में आपा खैरू ते भरपूर जेको तफ़सील सां उनजो खाको आहे उहो सिर्फ़ु मूं ई लिखियो आहे ऐं तव्हां उहे तफ़सील उन में पढ़ी सघो था। मुंहिंजे किताब सिंधी जुगिया ज़ात में उहो मौजूदु आहे। हुन में लिखियो आहे त मुंहिंजूं आपा खैरूअ सां हूअं चइबो आहे 32 दिलियूं, 32,000 छा 32 पदम दिलियूं ऐं मुंहिंजी माउ बि हुई, मुंहिंजी तमामु पक्की राज़दान सहेली बि हुई, दोस्त बि हुई ऐं मां हुन सां ॼण घर जे भाती वांगुरु हुअसि। ऐं साइमा वेठी आहे मुंहिंजी ॼण मुंहिंजी भेण आहे ऐं हिकिड़ो ॼण घर वांगुरु तालुक़ु आहे तमामु। वक़्तु थोरो आहे, आपा खैरू ते तमामु घणो ॻाल्हाए यादूं ॻाल्हियूं आपा तनवीर हली वई ऐं न त उहा बि असांजी कचहरियुनि जो हिसो हूंदी। मां कुझु ॻाल्हियूं हुनजी शख़्सियत जे बारे में ऐं कुझु हुनजी कहाणी जे बारे में। दुनिया में अणगढ़िया माण्हू माज़ी में विया हलिया आहिनि, असां न ॾिठा। दुनिया में अॼु अलाए कहिड़ा अजब अजब माण्हू पिया आहिनि, असां न ॾिठा आहिनि। दुनिया में अलाए कहिड़ा माण्हू ईंदा असांखे ख़बर न आहे सुभाणे, पर जेके ज़िंदगीअ में माण्हू ॾिठासीं उन्हनि में मां सम्झां थो जेकॾहिं मां पंहिंजी हयाती जी ॻाल्हि कयां, दुनिया सॼी घुमी थो, जेके यगाना तरीन माण्हू उन्हनि में जेके माण्हू चंद मां ॻणियां थो उन्हनि में खैरुनिसा जाफ़री, अॼु गुडी, नसीर पोयां वेठो आहे असांजो प्यारो, उन जी बि तमामु ईअं ई उन सां आपा खैरूअ सां बेहद दिलि तालुक़ हुजतूं। पंहिंजी शख़्सियत में हिकिड़ी निज निबार इंसान, कचो सोन माण्हू, हेठ हुनजे वजूद में हुई कोन। हुन पंहिंजे अंदर जे शरीर ॿार खे साइमा खां बि वधीक संभाले ऐं पाले रखियो। हुनजे अंदर में जेको शरीर ॿार हो, तव्हांखे उहो शरीर ॿार आपा खैरुनिसा जाफ़री कीअं हुई हुन में हिकिड़ो त मुंहिंजो खाको लिखियलु आहे, कादर जूणे जे बिल ते मुख़्तसर लिखियो आहे सुठो। पर जेकॾहिं तव्हां हुनजी कहाणी पढ़ंदव, तख़लीक़ जो मौत हुन पंहिंजे मामे ते कहाणी ऐं उन जंहिं ते कहाणी लिखियल आहे अज़ीज़, उन सां त मुंहिंजी मुलाक़ात थी कोन सघी, पर उन कहाणीअ जो जेको मुख्य किरदारु आहे उनजो ॿियो भाउ ख़बर आहे साइमा खे, उहो मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त हो आपा खैरू जे करे। ऐं तख़लीक़ जो मौत दरअसल खैरुनिसा जाफ़री जो पंहिंजो प्रोफाइल, ॿ प्रोफाइल गॾु न, हिकिड़ो हुनजे मामे जो जेको हादसे में मरी वियो ऐं मां तव्हांखे कुझु मिसाल ॾींदुसि बाद में। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जीअं उन कहाणी तख़लीक़ जो मौत में आपा खैरू पंहिंजे उन मामे सां उन रहंदो घर में,
वो लव हेट रिलेशनशिप हूंदो आहे, उहा साॻियो तालुक मूं साइमा जो ॾिठो हमीद जाफ़री सां। तलार में ईंदो, हाणे घर जा मौज़ू, आपा जी घर जा मौज़ू ॾाढा दिलचस्प हूंदा हुआ, ज़िंदगी जा मौज़ू। हमीद आयो आहे, मिसाल तौरु मां तव्हांखे मिसाल ॾियां, हमीद जाफ़री मुंहिंजे लाइ लिकाए लिकाए लेसूड़नि जी खटाण खणी ईंदो, लिकाए ॾींदो। पोइ साइमा ऐं आपा खैरू जो जासूसी, हे हमीद असांखे छॾे वरी जामी लाइ खणी आयो खटाण। पोइ उन ते कहाणियूं, उन ते आखाणियूं शयूं। त आपा खैरू सां जाफ़री हिकिड़ी बिल्कुलु निज निबार इंसान, हिकिड़ी मासूम इंसान। मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां, भला घणा माण्हू सुञाणनि नथा। शीरिन कॉर्नर, टंडो वली मोहम्मद घर हुनजो, हुनजो ॾाकण हूंदी मानी जे टाइम ते। तव्हां हिन मां सम्झो त खैरू सां जाफ़री कीअं हो। मानी जे टाइम ते पाड़े जा कुता अचे ॾाकण में वेही रहंदा, अंगण जे पासे में रंधिणो, ऐं आपा वेहंदी संदुली ते। संदुली हुनजी सभ खां महबूब तरीन, माना जंहिं ते उहो कंफर्टेबल, संदुली ते वेठी हूंदी। पोइ असांखे चवंदी, तव्हां पहिरीं कुतनि खे खाराए पोइ तव्हांखे खाराईंदी। सो साइमा ऐं असांजो वारो कुतनि खां पोइ ईंदो। पहिरीं पाड़े जा कुता खाईंदा ऐं पोइ असांजो वारो ईंदो। जुमिलेबाज़ी में ऐं मासूमाना तंज़ में मोहब्बत जो इज़हार कीअं जुमिलेबाज़ी में कजे। नाला रखंदी, वॾी नाला रखंदी। छो आपा खैरू जे पाड़े में हिकिड़ी माई हूंदी, आपा तंदी उथी वई, न त मां उहा वधीक मज़ो वठी ॻाल्हि कयो। मूं पंहिंजो लिखियो आहे प्रोफाइल। उहा ॾाढी मोतबर लेडी, जीअं की असांजी मोतबर सदोरी मायूं थियनि थियूं पंहिंजे पाड़े में। ऐं आपा जे करे मुंहिंजी बि दोस्ती थी वई पाड़े जी माई, मां त घर बाती हुयुसि। हुन नालो रखियो ई अदी भड़वी, हिकिड़ी हेॾी पाड़े जी मोतबर माई। हाणे उनजो नालो सॼे पाड़े में, अच्छा कंहिंखे ख़राब न लॻंदो। सवाल आहे चवण वारो केरु आहे? अदी भड़वी। वरी मां अचां त दरी मां आवाज़ हुजे, वॾे आवाज़ सां, ओ हुन अदी भड़वी खे ॿुधाए जामी आयो अथई, तनवीर बि आई अथई। पोइ वरी कचहरियूं, अच्छा चवंदी, पोइ गिलाऊं तूं भला भई माण्हू दोस्त में गिलाऊं कयूं। ऐं साइमा खे जेके लक़ब अलक़ाब ॾींदी उहे ॿुधाए सघां नथो, अमानत आहे। साइमा खे कमु चवंदी, साइमा कमु न करे सघे, वधीक अक्सर हिन। पोइ जेके साइमा खे लक़ब अलक़ाब ॾे, गारियूं हिनखे ॾींदी, उहे गारियूं ऑफ द रिकॉर्ड। त हिकिड़ी मासूम, हिकिड़ी शरीर ॿार। ऐं वरी मां तव्हांखे ॿिया ॿुधायां मिसाल त शख़्सियत में ब्लंट चई ॾींदी। आपा जो भाउ हो अल्ताफ़, हीअ गुॾी हो गुॾो, नसीब वेठो आहे। पहिरें फ्लोर ते ॾाकण खां मथे आपा रहे, साइमा रहे, मथे रहे गुॾो, हेठि गुॾी मथे गुॾो। त हो तबियत जो रुखो, असां वेठा आहियूं ॿाहिरि, हलियो वञे मथे। हिन खे बायूं लॻनि, हीउ मुंहिंजो नंढो भाउ रहे मूंसां गॾु। अच्छा, वरी सॼो ॾींहुं उनजी धीउ नंढड़ी शानदार फातिमा, हाणे उहा बि शादीशुदा माई थी आहे, असांजे कच्छ में वॾी थी आहे, उहा सॼो ॾींहुं गॾु आपा सां। ऐं पोइ हुन ते कावड़ लॻंदी, आपा जो मिज़ाज छा हो, मां तव्हांखे साफ़ ॿुधायां कहिड़ा माण्हू। हिकिड़े ॾींहुं हुनजी घरवारी डिलीवरी, उहो हॉस्पिटलाइज़ थी हुई घरवारी गुॾे। मां बि करुसि, शाम ताईं मां बि करुसि, साइमा मां आपा असां टे ॼणा जोड़ूं। ऐं गुॾो आयो, मथे हलियो, हसबे मामूल सलाम न कयो। ख़बर बि हुअसि त माना मुंहिंजी घरवारी। वरी आपा चयो त हीउ गुस्सो मथे हलियो। थोरी देरि थी त सॾु कयईं आपा खैरो, चई गुॾी मूं वटि पैसा थोरा खुटी पिया आहिनि, मुंहिंजी घरवारी अस्पताल में आहे, 10,000 ॾींदी आहे उधार। हीअ त हुनखे 10,000 हुनखे सभु कुझु ॾेई छॾे आहे, पर उहो जो मिज़ाज उनजी गारियूं ॾिनई, हालाती हेड़ा तेड़ा, तूं मूंखे सलाम कोन करी, तूं मूंखे बिना सलाम करे ॾाकण ते हलियो वञी, पुछी कोन वॾी भेण खे। थोरी देरि थी त वरी आयो मथां, असां वेठा आहियूं गॾु। चई चांहि जो कोप त मोकिल, साइमा खे वरी चई चांहि ठाहे ॾेई आऊं, गारियूं पटे ॾिनईसि। ऐं जॾहिं साइमा उते चांहि
रखी आई त हू अंदरि वॉशरूम में हीअ हेठि लही आई, काफ़ी देरि ताईं गुॾो लथो न, चई त इहे बाद में मां त निकिरी वियुसि, गुॾो लथो छो कोन्हे, घर वारी अस्पताल में अच्छा पैसा रखियो वेठी त हाणे लही त ॼांसि थी, वॾी भेण वांगुरु जीअं दरकार थी, गुॾे जी हार्ट अटैक में मौत डेथ थी। तव्हां तसवर नथा करे सघो, ॾींहंनि जा ॾींहं रातियुनि जूं रातियूं, हुनजो अंदरि जो मासूम माण्हू मूंखे चई मुंहिंजे जुमिले जे करे त कोन मरी वियो, हुनखे मूं तानो ॾिनो इन करे त कोन मरी वियो। तव्हांखे जेको कुझु बि पंहिंजी मिल्कियत जो हिसो हुओसि सभु उनजी औलाद करे त ख़ैरुनिसा जाफ़री जो जेको अंदरि जो इंसान माण्हुनि जूं जे बारे में जंहिंसां प्यारु कंदी उन सां बेइंतहा प्यारु कंदी। हिकिड़ो वक़्तु आयो नफ़्सियाती उस्ताद, उहा पाण नफ़्सियाती मसइले में जे चढ़ी। हाणे असां साइमा ऐं असां रोज़ तजुर्बा कयूं, कपिड़ा कतरे छॾियूं, चादरूं कतरे छॾियूं, पोइ असां भई डिस्कस कयूं, असांखे ख़बर त कोन हूंदी असांखे छा थिए छा पियो, पोइ सम्झ में ॻाल्हि आई, पोइ साइमा ॿाहिरि वठी वियसि ऐं इलाज कराए मोटी आई। तव्हां यकीन कंदव त मोटी जो आई त मूंखे चई जामी तोखे ख़बर कोन्हे त मूं इलाही माण्हुनि खे एॾियूं गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि सां मां उन्हनि सभिनी खां माफ़ी वठी आहियां। गारियुनि खाइण वारा केरु? रसूल बख़्शली जो डॉक्टर अल्लाह न जेके जुठियूं कयईं उहे तव्हांखे तसवर में न आहिनि, उहा ख़बर साइमा खे। उहो सुमरो वाइस चांसलर हूंदो मेहरान यूनिवर्सिटी जो, उहो वाइस चांसलर सभु माण्हू, पोइ हाणे आपा खैरू मां साइमा बगल में, उहे सभिनी हिकिड़े हिकिड़े माण्हू हुआ, उहा उनखे तोहफ़ा वठी वञे, उनखे माफ़ी वठी वञे। हिकिड़ी निहायत यगानी इंसान, हिकिड़ी पंहिंजी कहाणियुनि जी ॻाल्हि मां उनजे आख़िर में चवां थी। आपा खैरू साहब में लिखण जो तोड़े ॻाल्हाइण जो वॾो गैर मामूली दांव, लिखे ई घणो छो कोन, हुनजी तक़रीरूं कमाल जूं जेके हिन में छपियल किताब में थोरियूं आहिनि, पर जेके आहिनि कहाणियूं सत लिखियूं कोन, कमाल लिखियूं। लिखे इन करे न जो उहो पाण खे अदीब सम्झंदी कोन हुई, उहो पाण खे पंहिंजी ज़िंदगीअ में राइटर सम्झंदी ई कोन हुई, चवंदी मूंखां इहे लिखिजी वियूं शयूं, बसि मां त राइटर न आहियां, मूंखां लिखिजी वियूं। हाणे हुनजी कहाणियुनि में छा आहे, मां मिसाल थो ॾियां, कुझु जनरल ॻाल्हियूं, पोइ मां ॿ टे मिसाल थो ॾियां तव्हांखे। लाड़ी लहजो, तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे नसुर में, ज़ाहिर त हर इलाइक़े जो लहजो पंहिंजो आहे, पंहिंजो हुनजो सुञाण कयूं, पर तव्हांखे सिंधी ॿोलीअ जो जेको टिपिकल लाड़ी लहजो आहे, ऐं लाड़ी लहजे में बि जेका महावराती ॿोली आहे, पहाकनि ऐं चवणनि सां, मां तव्हांखे मिसाल थो ॾियां। अॼु रस्ते में ईंदे मादी ज़ुबैदा वारनि खे विकीसे ऐं फिमा सां ॿुधायो, हाणे ॿुधजो, पोइ मामे खे, जंहिं मामे सां जहिड़ो हूंदो हुअसि तकलीफ़ जो मौत में, चएसि छा थी, हुन हिनखे ॻाल्हि चई, चएसि थी त पोढ़े थूहर जे जा सुकल छोॾा, हिसाब त लॻायो ॿोली जो, पोढ़े थूहर जा सुकल छोॾा, तोखे मां बि कोन छॾींदसि, मुंहिंजो नालो खैरू आहे। एॾी महावराती ॿोली, एॾी दिलि में पेही वेंदड़ ॿोली, ऐं हुनखे इहो हुनुर हो त उहो अहसास खे उणी ॼाणंदी, अहसास जो उणत करे ॼाणंदी। त खैरुनिसा जाफ़रीअ थोरियूं कहाणियूं लिखियूं, ऐं ज़रूरी न आहे त माण्हू किताबनि जा अंबारा लिखी वञे, एतिरियूं कहाणियूं काफ़ी आहिनि हिकिड़े तख़लीकार खे तख़लीक़ी जहान में बीहारण जे लाइ। हुनजी ॿोली, हुनजा मौज़ू सादा आहिनि बज़ाहिर, पर उनमें हुन वॾी गहरी मानवियत पैदा कई आहे। मां मिसाल थो ॾियां उनजी मशहूरु कहाणी जी, हवेली खां हासिल ताईं। हाणे तव्हां तसवर कयो त इहो मौज़ू असांजे समाज में केॾो तक़दुस जे परदनि में वेठल मौज़ू आहे। हवेली हिकिड़ी छोकिरी आहे जेका जवान थिए थी त पंहिंजे घर में सुल्ताना पंहिंजी पुफीअ खे ॾिसे, उहा पुफी जंहिंजी शादी कोन थी आहे, उहा पुफी जेका हवेली में रहे, ऐं उन पुफीअ जो जेको वजूदी बहरान आहे, जेके उनजूं पीड़ाऊं आहिनि, जेको उनजो अहसास आहिनि, जेके तमन्नाऊं रहिजी वियल, ख़्वाहिशूं आहिनि, उहो जेको सॼो वजूदी बहरान आहे उनजो,
उहो ॾिसंदे हूअ सुल्ताना वॾी थिए थी ऐं हुनखे लॻे थो त जे मां पंहिंजी पुफी वांगुरु हिन हवेली में रहियसि त मुंहिंजो अंजाम ने पुफी वारो थियो। ऐं मां तव्हांखे मिसाल थो ॾियां कीअं थी बयानु करे हवेली मञा थी मुक़दस आहे हीअ हवेली जंहिंजे ऊचनि दीवारनि तां सिज सदियुनि खां लंघण छॾे ॾिनो। ॾींहं जो त हिन हवेलीअ तां कॾहिं गुज़र थियो ई न आहे, थियो ई न आहे न। हर वक़्तु हर सू राति राति सां रुसण परचण थींदो रहंदो। पोइ जिते ॾींहं अचण छॾे ॾियनि सिर्फ़ राति राति जो देरो दुखंदो रहे उते नाजाइज़ माल केॾो न उपाए ऐं निपाए सघिजे थो। पर सचपच सिर्फ़ उपाए ई सघिजे थो, सिधी रीति निपाए हरगिज़ न। तव्हां ॾिसो त हिकिड़े 4-5 सिटुनि जे अंदरि हुन हवेलीअ जी खे जीअं डिफाइन कयो आहे। हाणे हवेली बज़ाहिर त समाज तक़दुस जी अलामत आहे, पर हुन हवेली जे अंदरि छा थो थिए। इन मिसाल में कहाणी इहो बोल्ड मौज़ूअ तमामु। वरी हिकिड़े पासे हुन हवेली जे अंदरि जेका हिकिड़ी औरत जी वजूदी पीड़ा खे बयानु कयो आहे। ॿिए पासे हुन छोकिरी जेका सुल्ताना आहे उहा जॾहिं निकिरे थी ऐं हॉस्टल ताईं वञे थी त उहा सोचे थी त मुंहिंजो अंजाम त साॻियो पुफी वारो थियणो आहे। उहो रिलेशनशिप में वञे थी ऐं हिन कहाणी खे तव्हां पढ़ंदव त कीअं ख़ैरुनिसा जाफ़रीअ पिदरी समाज जे बि बदतरीन शिकिल जेका हवेली सां वाबस्ता आहे उनजा कीअं बखिया उॾेड़िया आहिनि, कीअं उनजे मथां टाइम घटि आहे। मां तव्हांखे पैराग्राफ खणी आयुसि तव्हांखे ॿुधायां, तव्हां पढ़जो यकीन। त तव्हां ॾिसंदव त उन में हिकिड़ो गहरो समाजी शऊर मौजूदु आहे, हिकिड़ो गहरो सिन्फ़ी शऊर मौजूदु आहे, गहरो इंसानी शऊर मौजूदु आहे। ऐं उहा छोकिरी सुल्ताना वरी जॾहिं हॉस्टल खां वापसि थी अचे हवेली ॾांहुं त वरी उन हवेली ॾांहुं वापसी दौरान उहा उन हवेली खे कीअं डिफाइन थी करे। तव्हां ॾिसंदो त उन ज़माने में इहो मौज़ू को मामूली मौज़ू न हो जेको ख़ैरुनिसा जाफ़रीअ पंहिंजी कहाणी में आयो। त ख़ैरुनिसा जाफ़री जो हिकिड़ो वॾो कमाल इहो हो त उहा पंहिंजे गुफ़्तगूअ में, पंहिंजे गुफ़्तनि में, पंहिंजे तंज़ में, पंहिंजे टोकुनि में, पंहिंजे जुमिले बाज़ीअ में सादगीअ सां, मासूमियत सां उहा हिन समाज जे उन्हनि बेरहम हक़ीक़तुनि जा पर्दा चाक कंदी। ऐं उनजी कहाणियुनि में तव्हांखे जुमिला अहिड़ा मिलंदा, तव्हांखे अक्स अहिड़ा मिलंदा, तव्हांखे सूरत हालियूं अहिड़ियूं मिलंदियूं। ऐं मां जंहिं कहाणी जो पहिरीं कयो ज़िक्र मिसाल तौरु मां उनखे आख़िर में अचां त तख़लीक़ जो मौत। हिक ई कहाणीअ में ॿिनि किरदारनि खे खणी हिकिड़ो मामो आहे हुनजो, ॿियो पाण आहे। जंहिं अंदाज़ सां हुन इंसानी ज़िंदगीअ जूं नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं, तज़ाद, इख़्तिलाफ़ ऐं बज़ाहिर बेज़ारीअ जे अंदरि लिकियल प्यार, बज़ाहिर बेज़ारी आहे पंहिंजे मामे खां, पर उन बेज़ारी जे अंदरि जेको लिकियल प्यार आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो गुॾे ऐं गुॾी जो वाक़ियो, गुॾे जो वफ़ात, मूं ॾिठो ज़िंदगीअ में आपा ख़ैरुनिसा जाफ़री खे त उहो जेको हुनजो मामो हो जंहिंसां हुनजी घर में कॾहिं कोन लॻंदी बज़ाहिर, जंहिं ते हिन कहाणीअ में हुन कमाल कारीगरी कई आहे अक्सबंदी जी, एहसास निगारीअ जी। उन जो जेको मौत आहे उहो मूंखे यादि आहे त उहो आपा ख़ैरुनिसा जाफ़रीअ जी ज़िंदगीअ में मुस्तक़िल हुन सां गॾु आहे, हमेशह ज़िक्र कंदी। माना मां हुन सां मिलियो न हुउसि, हुन माण्हूअ सां अज़ीज़ सां, पर मां उनखे मुकमल तरह सुञाणा थो, हुनजो वजूद मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। उहो कीअं हूंदो त मां सम्झां थो त आपा ख़ैरुनिसा जाफ़री सिंधी अदब में रुगो पंहिंजे सिन्फ़ी खाने में न, पर बतौर राइटर में हुनजो कहाणीअ जे सिन्फ़ में हुनजो जेको कद आहे उहो निहायत वॾो आहे। ऐं हुन थोरियूं कहाणियूं लिखियूं पर शानदार कहाणियूं लिखियूं। हुनजा बुनियादी मौज़ू समाज मां थियल आहिनि। ऐं हाणे तव्हां उनखे अॼोके दौर में चई सघो था त हुन में मिसाल तौरु समाजी हक़ीक़त निगारी बि आहे, हुन में फेमिनिस्ट लेंस बि आहे, हुन में समाज जे बेरहम हक़ीक़त खे डीकंस्ट्रक्ट करण जो ॾांहुं बि आहे। ऐं हुनजे अंदरि जेका
हिकिड़ी जेका इंसान आहे त मां सम्झां थो त खैरुन शाह जाफ़री असांजे हिन समाज जी हिकिड़ी आज़ादु इंसान हुई, जंहिंखे हे समाज कंहिं बि तरह पंहिंजी कंहिं बंदिश में पाबंद न करे सघियो। ऐं खैरुन शाह जाफ़री मां तव्हांखे आख़िरी ॻाल्हि करे ख़तमु थो कयां त मोहबत जो इज़हार नसीब वेठो आहे। सिंध में मूं ॿ माण्हू ॾिठा, हे गार ॾींदा हुआ त उहे दिलि ठरंदी, यानी हुनजी गार दिलि वणंदी हुई त अञा वधीक थिए। मिसाल हिकिड़ो हफ़ीज़ कुरैशी चाचो हफ़ीज़ कुरैशी, उहो गार ॾे त माण्हू खे ॻाल्हि वणंदी त अञा वधीक थिए। आपा खैरुन जाफ़री नसीर खे यादि हूंदो, आपा जो वालिद साहब कमाल न कमाल जो माण्हू, रजिस्ट्रार रहियो सिंधी यूनिवर्सिटी जो, ऐं मैडम सुञाणो हुनखे। उहो पंहिंजो निहायत जगानो इंसान हो। हुनजो मां तव्हांखे हुन मिसाल ॾियां थो, हुनजो मिज़ाज पंहिंजो कहिड़ो हो त बॉम्बे बेकरी खां सवाइ बिस्किट खाईंदो कोन हो। हिकिड़े दफ़े मां वियुसि घर आपा वटि त मूंखे चई हिन भड़वे जा कम ॾिसो, पीउ जे वारा हिन भड़वे जा कम ॾिस। हाणे चए थो, हाणे हुनजी आख़िरी घड़ी वञी, हिन चए थो हिते बि मूंखे बॉम्बे जो केक घुराए त बिस्किट घुराए ॾे। आपा छा कयोसि, हेठां दुकान तां घुराए उहा बिस्किट भोरे वात में विझईसि त हुन थूकारे कढी छॾियो। अहिड़ो मिज़ाज जो। ऐं जॾहिं गुज़ारे वियो त जेकर गारियूं ॾिनियूं पंहिंजे पीउ खे मोहबत इज़हार में, त मां सम्झां थो खैरुन शाह जाफ़री जेका आहे उहा आहे असांजे समाज जी, उमिरि वॾी कोन थी। मुंहिंजो वॾो पुटु हाणे रहे थो कैनेडा में, हाणे त जॉइन थियो आहे पाण। उनजी आपा जो मुंहिंजी घरवारी वेठी आहे, आपा जी ज़िंदगी जो आख़िरी हफ़्तो साइमा सां गॾु थियईं, मूं वटि घर आई ऐं मूंखे चई त हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आयो आहे, ऐं उहो ख़्यालु इहो आहे त सुभाणे मां त मरी वेंदसि ऐं हुनजी ज़िंदगी जो आख़िरी ॿ हफ़्ता आहिनि। हे भड़वो तुंहिंजो पुटु जॾहिं सुभाणे वॾो थींदो त इहो मूंखे सुञाणंदो कीअं? हल त अलमंज़र ते हलूं, फोटू कढायूं, मस्तियूं कयूं, मश्किरियूं कयूं, हुन सां फोटू कढायां, तव्हां ज़िक्र ज़रूरु कंदव घर में, पुछंदो न त तव्हांजी उहा खैरू कीअं हूंदी। ऐं उहो असांजो गॾिजी वियासीं साइमा मां ऐं आतिफ़ खणी अलमंज़र ते। त हिकिड़ी निहायत हिकिड़ी दिलवर इंसान, हिकिड़ी निबार इंसान, मोहबती इंसान, जगानी इंसान, आज़ाद इंसान, जेको चवणु चाहे दुनिया जी का बि ताक़त हुनखे रोके न सघंदी, जेको लिखणु चाहे दुनिया में कंहिंखे ताक़त न आहे खैरुन शाह खे रोके सघे, स्टेज ते बीहो ॻाल्हाइणु चाहे कंहिंखे मजाल न आहे त उनखे रोके सघे। त मां सम्झां थो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू, जगाना माण्हू, त खैरुन शाह जाफ़री असांजी वॾी मुंहिंजी अमर हुई, दोस्त हुई, सहेली, हसास। जावेद भुट्टे खे ऐं डॉक्टर मोहब्बत बुल्ले खे मां वठी वियुसि 96 शिफ्ट थी आई। मोहब्बत बुल्ले खे मां सां मिलायो त मोहब्बत जी डेथ थी वई हार्ट अटैक में, इन हफ़्तनि खां डिस्टर्ब रही। चई हुनखे मरी वञिणो हो त छो मिलायो मूंखे हुन सां? जे हुनखे मरी वञिणो हो त तूं मूंखे छो मिलायो हुन सां? हाणे मूंखां विसरे नथो ऐं हुन में गुम हुई। ऐं इन क़िस्म जी हिकिड़ी इंसान मां सम्झां थो त खैरुन शाह जाफ़री सिंधी अदब में ऐं अदब खां सवाइ असांजे समाज में हिकिड़ी जगानी इंसान हुई। ऐं हुनखे जेतिरो बि यादि कजे, वसियत कहिड़ी कयईं? वसियत कयईं त जेको बि मुंहिंजे क़बर ते अचे त पन जूं बीड़ियूं ऐं बाल पेनियूं छॾे वञे। ऐं त हुनजी यादगिरियूं मूं जाम लिखियूं आहिनि, पर जेकॾहिं वधीक लिखियूं त दफ़्तर भरिजी वेंदा। साइमा वेठी आहे ऐं साइमा खे मूंखे शादी बि कराई, सलाह कई मूंसां, मूंखे परेशानी थी त छोकिरो ज़मींदार घराणे जो आहे, वॾेरो आहे, हीअ असांजी छोकिरी हुते मथां डिस्टर्ब थी वञे, सुभाणे हेॾां थी वञे। सो वरी मूंखे हिनखे चई मुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो वारिस जामी आहे। ऐं वाक़ई ईअं आहे, वॾी शैतान बि आहे, इन करे मुंहिंजी नंढी भेण बि आहे, मुंहिंजी ईअं ई आहे, मुंहिंजा ॿार बि मूंसां ईअं ई। ऐं पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त जंहिं साइमा जो मुख्य हुल्को रहंदो त मथां हीअ डिस्टर्ब थी वञे, हिन जो मुड़ुसु मुंहिंजो शिकायतूं खणी ईंदो आहे साइमा जो। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांजी बेहद प्यारी आपा खैरुन जाफ़री, सिंधी समाज ऐं सिंधियत वॾी जॻह इंसान, असां केतिरो बि यादि कयूं